चमबड़ में शुगर मिल के मुलाजमन पारां برطرفي खिलाफ 3 ॾींहं में احتجاجي मुज़ाहरा कया विया। पुलिस अब्दुल हकीम मौलाबख्श अज़ीम अली ॿियनि दाहींदे चयो त चमबड़ शुगर मिल जी इंतज़ामिया तरफ़ां गुज़िरियल साल जूं रहतूं ऐं पघारूं न ॾियण ख़िलाफ़ एहतजाज करण ते केतिरनि ई मुलाज़मन खे पुलिस घुराए गिरफ़्तार कयो आहे। हेल्पर मजदूर डेली जबकि 11,500 मिली वञे थी ऐं आऊं कारीगर आहियां, मूंखे 11,400 रुपया पघार मिले पई परमिनेंट आहियां ऐं ॿियो कुझु बि बकाया कुझु बि कोन थो मिले, का बि फैसिलिटी कोन्हे। ॿियनि मिलनि मंझि बोनस मिलनि था, 5% मिलनि था, हर शइ मेडिसिन वग़ैरह हर शइ फ्री हूंदो आहे। हुनजे त पंहिंजो हक़ घुरण गुनाह बणिजी वियो आहे, पौड़ितनि खे हक़ ॾियण बदिरां खेनि धमकायो पियो वञे। तॾहिं अॼु जेको असां एहतजाज रिकॉर्ड करे रहिया आहियूं, चंबड़ शुगर मिल वारनि असां जेका नाइंसाफ़ी कई आहे, असांजे मज़दूरनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। उन खां पोइ असांजे जेके रहियल पघारूं आहिनि उहे बि असांखे नथा ॾिना वञनि ऐं उन सूरत में असां पहिरियां बि एहतजाज कईसीं, असांजे मथां पुलिस घुरायो आहे। पौड़ितनि चयो त हुननि महिनत करे मिल खे कामयाबु बणायो, पर उनजो सिलो उन्हनि खे इहो ॾिनो वियो आहे, शाणनि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।